अस्सलाम वालेकुम दोस्तों, सिंधी शाइरी ऐं इल्मु उरूज़ में भलीकार। दोस्तों मांखे ॿुधाईंदा हलां त जेको असां अॻु में लेसन हलायो उहो बि 4 फ़ौलुनि ते हुयो, लेसन नंबर 2 हुयो ऐं हाणे असां तव्हांखे लेसन नंबर 3 ते सेखारींदासीं। 4 फ़ौलुनि ते शाइरी करणु सेखारींदासीं ऐं ही जेके मशहूरु सिटूं आहिनि, ही मशहूरु हिकिड़ो गीत आहे ख़्वाजा सुमर जे हवाले में त नसीबनि जा ॻोढ़ा गिलनि तां पिया किरंदा, नसीबनि जा ॻोढ़ा गिलनि तां पिया किरंदा, परे यार हूंदा, परे यार जन जा हूंदा से ई रुअंदा। इन जी झुंगार मूंखे ॿुधायो। नसीबनि जा ॻोढ़ा गिलनि तां पिया किरंदा, नसीबनि जा ॻोढ़ा गिलनि तां पिया किरंदा, परे यार जन जा हूंदा से ई रुअंदा। हाणे 4 फ़ौलुनि आहे दोस्तों। फ़ौलुन 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 4 फ़ौलुन। ग़ैर मुतक़ारिब ऐं हींअर मांखे ॿुधाईंदा हलूं त फ़ौलुनि में घणियूं मात्राऊं, फ़ौलुनि में 5 मात्रा ईंदियूं आहिनि। सभ खां पहिरियां 1 वरी +2 वरी +2 वरी 5 बराबरि 5। हाणे हिते असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त फ़ौलुनि किथे थो पूरो थिए हिन सिट में। हीअ सिट 4 फ़ौलुनि ते आहे। 1 फ़ौलुनि किथे थो थिए, ॿियो फ़ौलुनि किथे थो थिए, 3 फ़ौलुनि किथे थिए, 4 फ़ौलुनि किथे थो थिए। न नसीबनि नसीबनि फ़ौलुनि ख़ुदा, इहो ख़ुदि फ़ौलुनि आहे। हिन में छाकाणि त 1 पहिरियां थो अचे, पोइ वरी 2 था अचनि, वरी 2 था अचनि, इहो ख़ुदि फ़ौलुनि आहे। जीअं मथे 1 आयो, 2 आया, वरी 2 आया, टोटल 5 थिया। हिते हिन में बि टोटल 5 ई मात्राऊं आहिनि। नसीबनि फ़ौलुनि जा ॻोढ़ा जा ॻोढ़ा। हाणे ही घणियूं मात्राऊं हिन में थियनि 2 2 4 4 ऐं 3 4 ऐं 3 7 मात्राऊं। छाकाणि त फ़ौलुनि में 5 मात्राऊं आहिनि। हाणे हिन में कुझु अहिड़ियूं मात्राऊं जेके हज़फ़ थी थियनि। जा ॻोढ़ा जा ॻोढ़ा जा ॻोढ़ा मां ही अलफ़ हिते हज़फ़ थो थिए। जा ॻोढ़ा मां अलफ़ हज़फ़ थो थिए, पोइ इन जे करे ही सिर्फ़ु हिकु ई रुॻो जीम बणियो ईंदो। ॻोढ़ा ॻोढ़ा इन मज़ा ॻोढ़ा ॻो इहे 2 थी विया, ढ़ा हिते 3 था थियनि। इन मज़ा ही जेका हे आहे इहा हज़फ़ थी थिए। ही जेका हे आहे हज़फ़ थी थिए, इन जे करे ॻोढ़ा थींदो। नसीबनि जा ॻोढ़ा। सो इहो 1 फ़ौलुनि हिते थी वियो। ही हे हज़फ़ थी वई हिते। हिकु फ़ौलुनि हिते दोस्तों, 1 फ़ौलुनि है। ॻलनि तां ॻलनि तां ॻलनि फ़ौ फ़ौ तां तां ही नून हिते साकिन आहे, इहो हज़फ़ थींदो नून, यानी कि ही नून कचो वियो, हज़फ़ थींदो। लिखण में ईंदो, पढ़ण में न ईंदो। 1 फ़ौलुनि हिते थी वियो। पिया किरंदा। हाणे हिते बि घणियूं मात्राऊं 3 ऐं 2 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 मात्राऊं। 8 मात्राऊं फ़ौलुनि में कीअं ईंदियूं? वॾी परेशानी जी ॻाल्हि आहे। 8 मात्राऊं फ़ौलुनि में कीअं अचनि? हाणे हिते बि जेको आहे न, ही जेका ये अलफ़ आहे, ये ऐं अलफ़, इहो हज़फ़ थींदो। इहे शाइरी में घणियूं न वेंदियूं। हिननि ॿिन्ही खे कटे छॾियो। किरंदा किरंदा मां नून हज़फ़ थी वियो, इनखे कचो, हे बि हज़फ़ थी वियो,
ये अलफ बे हज़फ थियो, इहो कटियो। बाक़ी पे पे केर हिकु फऊ दा दा ये ते फौल। परे या परे यार परे यार। हाणे ही रे जेका आहे अॻे फौल सां गॾिजी वेंदी, बाक़ी हिते थींदो परे या हिकु फौल। परे या हिकु फौल, हिकु हेसिते फौल थी वियो। रजन जा रजन जा रे फ जन उ जा फौल थी वियो। हूंदा से हूंदा से हूंदा से। हाणे हिते बि घणियूं मात्राऊं थियनि, हिकु ॿ टे चारि पंज छह सत मात्राऊं। फौल में 5 मात्राऊं आहिनि, हिते बि 7 थियनि थियूं। हाणे इन्हनि में बि कुझु मात्राऊं अहिड़ियूं आहिनि जेके हज़फ थियनि थियूं। हूंदा से, हाणे हे खे हिते पेश थो अचे, हूंदा से। इन पेश जे करे हिन ते वाव ते जज़म आहे, या जज़म जे करे हे कटियो वेंदो। हे शाइरी जो वाव हज़फ कयो वेंदो, इहो किरे थो हिते। ही नून बि हज़फ थो थिए, इहो किरे थो हिते। हूंदा से हूंदा, हे दाल अलफ सीन ये, हे फऊ दा से, हिते हिकिड़ो फौल थी वियो। इरोंदा इरोंदा, परे यार जन जा हूंदा से इरोंदा। हाणे हिते बि 1 2 3 4 5 6 7 8 मात्राऊं। खोड़ो ई नथो लॻे 8 मात्राऊं फौलनि में कीअं अचनि, पर हिते बि कुझु लफ़्ज़ किरंदा। हिते बि कुझु मात्राऊं जेके आहिनि जेके इल्म उरूज़ में ॻणी न वेंदियूं। इरोंदा, हाणे इरोंदा त हिन मंझां हीअ जेका आहे ये हज़फ कई थी वञे। रोंदा, काफ़ी रोंदा बि करे था सघनि, काफ़ी रोंदा बि करे था सघनि, रोअंदा बि करे था सघनि, काफ़ी शाइर रोअंदा बि कंदा आहिनि। जेकॾहिं असां रोअंदा था कयूं त पोइ ही ॿई अलफ ऐं नून कटियो वेंदो, इहो हज़फ कयो वेंदो। जेकॾहिं असां रोअंदा था कयूं त ही वाव हज़फ थींदो ऐं नून हज़फ थींदो। पर हाणे असां जे नज़रिए मुताबिक़ ईअं थींदो जो ही वाव जेको आहे इहो हज़फ थींदो, इहो हज़फ थींदो। ऐं ही रे ऐं अलफ, ही नून हज़फ थींदो। हाणे हिते फौल हीअं अची थींदो, हिन मां मात्राऊं घणियूं किरियूं 1 2 3 8 मां 3 मात्राऊं किरियूं, बाक़ी 5 फौलनि थी वियो। ए फ रोअंदा रोअंदा, रे अलफ उ दा, हिकु फौल हिते थी वियो। चार फौलन मथी सिट में, 4 फौलन हेठी सिट में। सो दोस्तों कीअं लॻो अॼु जो मुंहिंजो लेसन? जेकॾहिं अव्हांखे का बि हिन में ॻाल्हि सम्झ में न आई आहे त कोई बि असां खां कमेंट करे लाज़मी पुछी वठंदा। अव्हांजो ख़ादिम वफ़ा गुलाम अब्बास ख़ासकेली। दोस्तों अगरि जेकॾहिं अव्हांजो साथ हूंदो असां सां यूट्यूब चैनल ते त इनशाला असां अव्हांखे बि कंहिं मंज़िल ते पहुचाईंदासीं ऐं अव्हां बि असांखे कंहिं मंज़िल ते पहुचाईंदो। सो मुंहिंजे यूट्यूब चैनल जो नालो पहिरियां वफ़ा गुलाम अब्बास रखियो हुयो, पर हाणे हुनखे असां चेंज कयो आहे। हाणे सिंधी शाइरी इल्म उरूज़ जे नाले सां असां पंहिंजे चैनल खे नालो ॾिनो आहे। ऐं असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो, त जीअं असांजी बि हौसला अफ़ज़ाई थिए ऐं अव्हांजी बि हौसला अफ़ज़ाई थिए ऐं अव्हां बि सिखी सघो। लख